अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? उमेद आहे त सभु ख़ुशि हूंदो। अॼु वरी ज़बरदस्त वीडियो खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। असांजो वीडियो पूरो ॾिसिजो। जे हीअ वीडियो स्किप कंदो त तव्हांखे जेको आहे सम्झ में वीडियो न ईंदो। त अॼु जेको आहे तव्हांखे हिकु आसान तरीक़ो मां ॾिसां थो त फेसबुक मां जेके गाना हूंदा आहिनि या स्टेटस वीडियो वग़ैरह उहे डाउनलोड कीअं करे सघो था, हिकु आसान तरीक़ो मां खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थियो आहे। त सभ खां पहिरियों असां वेंदासीं प्ले स्टोर में। प्ले स्टोर वञण खां पोइ जेको आहे हिन सॉफ्टवेयर खे डाउनलोड करिणो आहे। मूं वटि डाउनलोड थियल आहे। तव्हां जीअं प्ले स्टोर में वञी सर्च कंदव फेसबुक वीडियो डाउनलोडर त हे तव्हां वटि अची वेंदो। त हिनखे ओपन करे जेको आहे परमिशन वग़ैरह तव्हां खां घुरंदो। पहिरियां उहे परमिशन वग़ैरह हिनखे तव्हां ॾियो। मूं वटि छो त पहिरियों डाउनलोड आहे त मां तव्हांखे ॾेखारण जे लाइ त मां हाणे वेंदुसि फेसबुक में। त हिकिड़ो वीडियो जेको आहे तव्हांखे डाउनलोड करे मां ॾेखारींदुसि। हाणे हे वीडियो आहे मां तव्हांखे डाउनलोड करे ॾेखारींदो। हिते जेको आहे तव्हां वञी हिन शेयर वारे बटण ते वञी ऐं हिते तव्हां क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ वरी हिते अची तव्हां उहो सॉफ्टवेयर ॻोल्हींदव। मूं वटि हिते हेठि हे सॉफ्टवेयर पियो आहे, हिते वरी क्लिक कंदुसि। जीअं हिते क्लिक कंदव त थोरो लोडिंग वठंदो। लोडिंग वठण खां पोइ वरी थोरो ईअं जेको आहे हिन में गानो डाउनलोड थी वेंदो। इहो ॾिसो हे सर्च थी आयो आहे। हिते हिन विच जेको हे ऑप्शन मां तव्हांखे ॾेखारियां थो, हिते क्लिक कंदव। हिन ते तव्हांजो जेको आहे गानो HD में डाउनलोड थी वेंदो। हिकु आसान तरीक़ो आहे, ज़बरदस्त तरीक़ो आहे। तव्हां बि हिनखे डाउनलोड कयो ऐं कंहिंखे चवण जी ज़रूरत न आहे त यार हे गानो जेको आहे मूंखे यार खपे थो या हे मूंॾे मोकिलियो। कंहिं ॾे बि तव्हांखे मैसेज या ईअं वग़ैरह वग़ैरह करिणो कोन पवंदो। इनशाला त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जंहिं बि भाउ खे असांजो वीडियो पसंदि आयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।